मुसलमान भाइयों, रब पाक जा तमासा गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथा अणगया एहसान आए मेहरबानियों जहे रब पाक तवा असा के इन अजीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो है। कुरान पाक जी गालिन जी बुधण बुधाइण जी तौफीक अता फरमाई। अल्लाह सही उन मरहूम मुजाहिद जी कब्र के जन्नत जे बागन मां बाग बढ़ाए। रब सही जन्नतुल फिरदौस में उन मरहूम मुजाहिद के बुलंद दर्जात नसीब फरमाए। जहे हेरो अजीम शान मेड़ा के जो एहतमाम कयो हो, पर रब पाक के यो मंजूर हो जो रब सही उनके पाण वटि घुराए वरतो। शर रब्बुल आलमीन इन कलामुल्लाह जे प्रोग्राम जे सदके उनजा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए। जिन्होंने जे बचड़न पोयरन उन ये प्रोग्राम के मचायो शर अल्लाह उन जी भी इन मेहनत के कबूल मंजूर फरमाए।
रब साईं इंशाअल्लाह उन्हनि जे हिन रिज़्क़ रोज़ी में बरकतूं नसीब फरमाए ऐं उन जा पोयर इहो वाइदो करे छॾनि त इंशाअल्लाह हे जलसो हर साल थींदो रहंदो। उन मरहूम जे रूह जे ईसाल सवाब लाइ हो पंहिंजी नियत करे छॾनि त जेसिताईं आहियूं त उन वॾड़े जेको वण पोखियो इंशाअल्लाह त इन वण खे पाणी ॾींदा रहंदासीं। अलाह कंदो वरी इन वण मां जेके मेवा पैदा थींदा इंशाअल्लाह उन जो नतीजो ज़रूरु निकिरंदो। जमात सानी जो महीनो हली रहियो आहे। जमात सानी जे 22 तारीख़ ते खलीफ़े अव्वल खलीफ़े बिला फसल यारे गार यारे मज़ार सहरे रसूल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वफ़ात जो ॾियारो आहे। मुझी दिल थी चवे तो मां अवां जे साम्हूं उन महबूब जे सच्चे आशिक जो कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखां। दुनिया में गुल त खोड़ थी पर गुलाब जो मज़ो पंहिंजो आहे। दुनिया में शहर त खोड़ थी पर मके पाक ऐं मदीने पाक जो मक़ाम पंहिंजो आहे। रातियूं त खोड़ हन पर लैलतुल क़द्र वारी रात जो मक़ाम पंहिंजो आहे। आसमानी किताब त खोड़ नाज़िल थिया पर क़ुरान पाक जो मक़ाम पंहिंजो आहे। अल्लाह साईं 1.25 लख नबियनि सगोरनि खे पंहिंजे पंहिंजे दौर में सहाबी ॾिना पर आका साईं जे सहाबा जो मक़ाम पंहिंजो आहे। रब पाक आका साईं खे भी 1.25 लख सहाबा ॾिना पर मिठड़े अबू बकर सिद्दीक़ जो मक़ाम पंहिंजो आहे। कहे अल्लाह वारे त हीअं लिखियो ॼणो त रब पाक सोणे अबू बकर सिद्दीक़ खे पैदाई मिठे मुहम्मद करीम जे मथां कुर्बान थियण जे लाइ कयो। अल्लाह साईं जे हुन जो मुजस्समो ई आका साईं जे ख़िदमत जे लाइ बणाए छॾियो हो। संदसि नालो हुयो अब्दुल्ला। छा नालो हुयो? ॿुधायो बि थो वरी पुछंदोमांव बि सही ॻाल्हि सिधी आहे। संदसि नालो हुयो अब्दुल्ला। मशहूर हो अबू बकर सां। लक़ब हुयुसि हिकु सिद्दीक़ ॿियो अतीक। सिद्दीक़ लक़ब मिलियो हुयुसि सिदरतुल मुंतहा ते मेराज वारी रात सोने जिब्राइल जे ज़ुबान मुबारक। अतीक लक़ब मिलियो हो एक रिवायत में मस्जिद नबवी जे कचहरीअ में, ॿी रिवायत में हिजरत वारी रात जॾहिं आका साईं खे झोल मुबारक में सुम्हारी वेठो। बाबे साईं जो नालो हुयुसि मोहम्मद उस्मान। उन जो कुन्यो हो अबू कुहाफा। अमर जो नालो हुयुसि बीबी सलमा। चुप करो ना छोकरा, चुप करे। अमर जो नालो हुयुसि बीबी सलमा। मशहूर हुई उम्मुल खैर कुने सां। सोने अबू बकर सिद्दीक़ के 4 घरवारी गणियो बाबा। एक जो नालो बीबी कुतैल।